अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिन टीवी न्यूज़ जे पारां बजट जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान फ़याज़ नाइच। नाज़रीन, बजट जे यकीनी तौर ते कंहिं बि मुल्क जे लाइ या कंहिं बि सूबे जे लाइ हिकिड़ो इंतिहाई अहम जेको आहे इवेंट हुजे थो, छाकाणि त उन बजट जे अंदरि जेको आहे हिकिड़े पूरे साल जे अंदरि केतिरो रेवेन्यू जनरेट कयो वेंदो ऐं कीअं उहो ख़र्चु कयो वेंदो उनजो पंहिंजो हाल अहिवाल ॾिनो वञे थो। ऐं ख़ुदि उन वक़्त जी जेका हुकूमत हुजे थी उहा पंहिंजे अवाम जी बहितरी ऐं भलाई जे लाइ कहिड़नि स्कीमनि ते कहिड़ा नवां प्लान ऐं कहिड़ा नवां जेके आहिनि पंहिंजो मनसूबा खणी अचे थी, उनजो बि इज़हार जेको आहे उहो बजट में कयो वेंदो आहे। पर असां ॾिसूं था त सिंध जे अंदरि तोड़े पूरे मुल्क जे अंदरि केतिरे अरसे खां वठी जेको आहे बजटनि जो सिलसिलो जेको आहे उहो ॿुधण में त अचे थो, पर बजटनि जो जेको इम्पैक्ट ग्राउंड ते नज़र अचे उहो असांखे नज़र नथो अचे। हा, अंगनि अखरनि जे हवाले सां असांजे बजट जा काथा ऐं पंहिंजो रेवेन्यू जा काथा उहे असांखे वधाए चढ़ाए ॿुधाया बि वञनि था ऐं केतिरे हद ताईं उहे सही हूंदा या उनमें का थोरी घटि वधाई हूंदी, पर अवाम जी जेका आहे पंहिंजो उन ते का पंहिंजो बहितरी जा आसार उहे नज़र अचनि या उहे इम्पैक्ट्स उहे नज़र अचनि, उहो न थींदो रहियो आहे। बहरहाल, हिन भेरे हिकु दफ़ो ॿीहर वरी जॾहिं मुल्क जे अंदरि तोड़े सूबे जे अंदरि बजट जे तयारियुनि जो सिलसिलो हले पियो, सिंध असेंबली जे अंदरि काफ़ी वॾे अरसे खां पोइ शायदि पहिरियों दफ़ो प्री बजट डिस्कशन थियो आहे, जंहिंमें असेंबली मेंबरनि पंहिंजो जेको तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि। ईंदड़ ॾींहंनि में असां उहे असेंबली मेंबरनि खे बि घुराईंदासीं मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टीज़ जे हवाले सां। पर अॼु असां थुल्हे लेखे बजट जे हवाले सां गुफ़्तगू करण लाइ पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे मुल्क जे नामियारे सनतकार ऐं नामियारे इक़्तिसादी माहिर डॉक्टर साईं एम जब्बार साहब खे। अचो त उन सां पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। जब्बार साहब, अस्सलाम वालेकुम। जब्बार साहब, मुशरफ़ जो दौर हो जॾहिं इलेक्ट्रॉनिक मीडिया आई ऐं असां तव्हां बजट ते ॻाल्हाइणु टीवीअनि ते शुरू कयो, उहे मुशरफ़ साहब जा जेके आहिनि उहे दौर जेको हुयो 8 साल उहो पूरो थियो। वरी ज़रदारी साहब जा 5 साल थिया, वरी उहो बजटूं थियूं, पाण वरी इहे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में उहे डिस्कशन्स डेलिब्रेशन्स पाण कयासीं। हाणे वरी नवाज़ शरीफ़ साहब जो दौरु आहे। तव्हांजे ख़्याल में इन टिनी दौरनि खे एज़ अ होल जेकॾहिं मां तव्हां खां वठां, छाकाणि त पाण यको मुसलसल बजटनि ते ॻाल्हाईंदा रहिया आहियूं, वट डू यू फील जी डिफ्रेंशिएट कीअं कंदव को तव्हांखे बजट जे स्पेसिफिक बजट या इकोनॉमी जे पॉइंट ऑफ व्यू खां तव्हांखे के तब्दील थींदड़ को सिनेरियो नज़र अचे थो या कंसिस्टेंसी या कंटिन्यूटी नज़र थी अचे? ॾिसो, जेकॾहिं असां थोरी देरि जे लाइ मुल्क जे अवाम जी हिकिड़ी मजमूई ख़ुशहालीअ जे हवाले सां इंटरनेशनल डोमेस्टिक जेके बि रिपोर्ट्स आहिनि उनखे जेकॾहिं असां ॾिसूं त असां वटि ग़ुरबत जेका आहे सा इन्हनि टिनी दौरनि में रही आहे ऐं वधी आहे ऐं वधिजे पई थी। हाणे थोरी देरि लाइ जेकॾहिं मां पंहिंजी ॻाल्हि कयां त फाइनेंस मिनिस्टर खे मां जॾहिं इहो चयो, फेडरेशन ऑफ पाकिस्तान चैम्बर ऑफ कॉमर्स में आयो, त असांजे बजट जी जेका जहत आहे, डायरेक्शन आहे, उन जी मर्कज़ियत हुअणु खपे 30% उन्हनि माण्हुनि ते जिन खे असां चऊं था ग़रीब आहिनि, या इंटरनेशनल अंगनि अखर मुताबिक़ उनखे चइबो आहे त लिविंग बिलो पॉवर्टी लाइन, या थोरी देरि लाइ सवले सिंधी में इहो सम्झायूं त रोज़ाना $1 या $1.25 100 125 रुपया उनजी आमदनी आहे ऐं ऑन एन एवरेज हाउस होल्ड में उनजा 4-5 माण्हू रहनि था। तमामु नंढी आमदनी आहे। तव्हां ख़बर आहे फाइनेंस मिनिस्टर छा चयो? मूंखे चई तव्हां ग़लति था ॻाल्हायो। थोरी देरि लाइ मूंखे परेशानी थी त मुंहिंजे पंहिंजे अंग अखरनि में केतिरो एॾो फ़र्क़ु आहे जो यानी ख़ज़ाने जो वज़ीर मूंखे चयो त मां ग़लति आहियां। हा, सभिनी कम्यूनिटी साम्हूं चई तव्हां ग़लति आहियो ऐं इहो 30 न आहे 60% आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त मां इहा ॻाल्हि जेका चवां वेठो उहा 100-150 इंडस्ट्रियलिस्ट बिज़नेसमैननि जे साम्हूं वज़ीर ख़ज़ाना कई। हाणे थोरी देरि लाइ असां इहो चऊं त हार खणी वञी पारायो सा न चओ असां यानी थोरी देरि लाइ खे ऐं मुआशिरे खे तव्हां चओ एॾो वॾो रिवार्ड ॾिनो आहे जो तव्हांखे उन्हनि हुकूमतूं ॾिनियूं ऐं तव्हां 60% माण्हुनि खे बिलो द पार्ट लाइ। ॾिसो, हाणे थोरी देरि लाइ जेकॾहिं असां वरी वापसि इन ॻाल्हि ते अचूं 60%, तव्हां ॾिसो त हिन वक़्तु नओं एस्टिमेट आयो आहे छाजो पर कैपिटा इनकम जो, त हिकिड़े पाकिस्तानीअ जी पर कैपिटा इनकम छा आहे? तव्हां ॾिठो $1530, माना 15,300 रुपया उन्हनि खे तव्हां डिवाइड कयो 12 सां। तव्हां मूंखे ॿुधायो त जंहिं मुल्क में यानी 15,300 जी पर कैपिटा इनकम हुजे ऐं उहो अञा बि यानी 300% उन अंग खां परे आहे जंहिंखे इंटरनेशनल इकोनॉमिक्स, वर्ल्ड बैंक
एशियन डेवलपमेंट बैंक, IFC ऐं ॿिया इदारा चवंदा आहिनि त मिडिल इनकम ग्रुप कंट्री उहा आहे $4000। असां मिडिल इनकम ग्रुप खां परे बीठा आहियूं। थोरी देरि लाइ हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे त अॼु सुबुह जो मां हिन ते ॻाल्हाइणु वियो हुउसि त मां ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स पे ॾिठा, ईज़ ऑफ डूइंग बिज़नेस पे ॾिठा त पाकिस्तान में बिज़नेस कीअं करे सघिजे थो, फ्रीडम ऑफ बिज़नेस, ईज़ ऑफ डूइंग बिज़नेस जे हवाले सां तव्हांखे मुबारक हुजनि। इकोनॉमिस्ट कल्ह बि मूं ॻाल्हायो पिया, पंहिंजो आयो हो पंहिंजो डॉक्टर शाहिद सिद्दीकी साहब, उन ते इन ॻाल्हि खे तस्लीम न कयो, पर इकोनॉमिस्ट जी रिपोर्ट तव्हांखे चए थी त पाकिस्तान जेको आहे फास्टेस्ट ग्रोइंग जेको इकोनॉमी आहे, मुस्लिम इकोनॉमी आहे ऐं 5th नंबर फास्टेस्ट ग्रोइंग इकोनॉमी ऑफ द वर्ल्ड थी वई आहे। ॾिसो 4.7 था चवनि। इहा रिपोर्ट गल्फ इकोनॉमिस्ट जेका आहे उन में छपी हुई, इहा उन इकोनॉमिस्ट में कोन छपी जेका न्यूयॉर्क टाइम्स जे मुक़ाबले में ओतिरी सघ रखे थी जीअं न्यूयॉर्क टाइम्स एग्ज़ैक्ट खे वेही ॿाहिरि कढियो आहे। तव्हां इन इकोनॉमिक्स जेकॾहिं ॻाल्हि था कयो त इन इकोनॉमिक्स इन जर्नल में मैक्रो इकोनॉमिक जेके अंग अखर आहिनि, सवली सिंधी में इहो चऊं त कंहिं बि मुल्क खे जॾहिं परॾेही वापारु करिणो पवंदो आहे त उनखे पंहिंजा रिज़र्व्स हिकिड़े हद ताईं रखिणा पवंदा आहिनि जेके कुझु महीननि जे इम्पोर्ट्स जे बराबरि हूंदा आहिनि ऐं उनखे पंहिंजो डेफिसिट फाइनेंसिंग क़ौमी मजमूई पैदावार जे 3 खां 4% रखणी पवंदी आहे। हिते त उअं बि असां हिकिड़े IMF जे ॾिनल प्रोग्राम में आहियूं जिते इन्हनि अंगनि अखरनि खे कंट्रोल कयो वञे थो। हाणे तव्हांजो चवणु इहो आहे त मुशरफ जो दौरु हुजे या ज़रदारी साहब जो दौरु हुजे या मियां नवाज़ शरीफ़ साहब जो दौरु हुजे, तव्हांखे अवामी सतह ते बजटुनि जा, इन्हनि जी इक़्तिसादी जेका उनजी पॉलिसी आहिनि जा, उन्हनि जे अंदरि को डिफ्रेंसिएशन का को फ़र्क़ु नज़र कोन थो अचे ऐं उनजा इम्पैक्ट इहो आहिनि त माण्हू जेकॾहिं हुकूमतुनि जो मर्कज़ या फोकस हुकूमतुनि जो इन ॻाल्हि ते हुजे त आम माण्हूअ जी ज़िंदगीअ में का इस्लाह अचे, का फेरफार अचे, उनखे पीअण जो पाणी मिले, उनखे जेको आहे सो सिहत जेका आहे। हिकिड़ो वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मां चाहींदुसि त इंडस्ट्रियल सेक्टर काफ़ी हिकिड़े डिकेड खां वठी पाकिस्तान जे अंदरि डिक्लाइनिंग पोज़ीशन में आहे ऐं ख़ासि तरह काफ़ी उन जे हवाले सां वियो। मां चाहींदुसि त अॼोके हिन बजट जे मौक़े ते तव्हांजो वास्तो आहे उन सां उन ते गुफ़्तगू कयूं। नाज़रीन, वक़फ़े खां पोइ साईं जब्बार मेमन साहब सां असांजी गुफ़्तगू जारी रहंदी। वठूं त वक़फ़ो, वापसि प्रोग्राम करते वधायूं। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू कयूं था मुल्क जी ऐं सिंध जी बजट जे हवाले सां ऐं मजमूई जेका इक़्तिसादी सूरत हाल आहे उन हवाले सां असांखे अॼु स्टूडियो में जॉइन कयो आहे मुल्क जे नामियारे सनतकार ऐं नामियारे इक़्तिसादी माहिर जनाब M.A. जब्बार साहब। जब्बार साहब, सनत जदीद दौर में चवनि था त जेके वॾियूं इकोनॉमीज़ आहिनि उनजो बुनियादु सनत ते आहे। मिसाल तौरु अमेरिका, जापान खां वेंदे जेकॾहिं अॼु चाइना वॾी इकोनॉमी थिए पियो त ज़ाहिर आहे उते सनत जेको आहे उहो कई आहे। मतिलबु ॿियो को ज़रियो न आहे जेकॾहिं मुल्क खे तव्हां जेकॾहिं का वॾी इकोनॉमी करणु चाहियो त उनजो बुनियादु तव्हांखे पोइ इहो तव्हांखे वॾी हिकिड़ी सनती नेटवर्क तव्हांखे ठाहिणो पवंदो। पाकिस्तान जे अंदरि सनत जी पोज़ीशन अहिड़ी का ख़ुशी वारी नज़र नथी अचे। ज़रदारी साहब जे दौर में त इल्ज़ाम लॻंदो त उहो एग्रीकल्चर फ्रेंडली आहे ऐं हुन सां वॾेरा गॾु आहिनि। हिन दौर में भला चवनि था त नवाज़ शरीफ़ आयो आहे, उहो पाण सनतकार आहे या हू आहे। तव्हांखे लॻे थो त को सनत जे हवाले सां को बहितर पॉलिसीज़ आयूं? ॾिसो फयाज़, थोरी देरि लाइ असां हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइण जी कोशिशि कयूं त पाकिस्तान जो जे इकनॉमीअ जो प्रोफाइल कहिड़ी तरीक़े सां ठहियलु आहे। पाकिस्तान जे इकनॉमिक प्रोफाइल में असांजो जेको यानी अंग अखर आहे क़ौमी मजमूई पैदावार में 53 सर्विस सेक्टर जा 21 हुनजा 23 हुनजा एग्ज़ैक्टली ठीकु आहे न। हाणे असां जेकॾहिं इन पासे अचूं, जेकॾहिं तव्हांजी सनत ठीकु कमु करे रही आहे त उनखे ॾिसबो किथे कि एग्रीकल्चर सां उहो कीअं इंटीग्रेट पई थी थिए। छा उहो एग्रीकल्चर जे चांवरनि खे वैल्यू एड करे वेठी, छा उन मां वैल्यू एड करे के मुख़्तलिफ़ शयूं ठाहे वेठी, छा इहा जेका खजूर ऐं जेके टमाटा ऐं जेके मुंहिंजो ख़्यालु आहे नेम एनीथिंग घोड़ा ऐं गॾहनि खे मां टमाटा खाईंदे ॾिठो आहे। सनत जी जेका इंटीग्रेशन आहे या उन जी ग्रोथ ऐं उन जी फ्लरिशमेंट तॾहिं नज़र ईंदी आहे जॾहिं तव्हां पंहिंजे एग्री प्रोड्यूस खे वैल्यू एड कयो। मूंखे ॿुधायो त जेकॾहिं असां थोरी देरि लाइ पॉलिसी मेकर्स जे हवाले सां ॻाल्हायूं, सिंध में इंडस्ट्रियल स्टेट्स सखर, इंडस्ट्रियल स्टेट्स नवाबशाह, इंडस्ट्रियल स्टेट्स लाड़काणो,
इंडस्ट्रियल इस्टेट टंडो मोहम्मद ख़ान, तव्हां जूं इंडस्ट्रियल इस्टेट हाणे त स्पेशल इकोनॉमिक ज़ोन ॾेई छॾिया अथनि ख़ैरपुर खे। हाणे मूंखे इहो ॿुधायो त तव्हां बि मतिलबु सिंधी आहियो, मां बि सिंधी आहियां, मुंहिंजे पंहिंजे मालूमात मुताबिक़ उते इंडस्ट्री न हुअण जे बराबरि आहे। एग्रीकल्चर प्रोड्यूस पियो आहे, साॻियो जेको थाईलैंड आहे असांजे मुक़ाबले में जेकॾहिं थोरी देरि लाइ चऊं त 1600 किलोमीटर्स जी जेका आहे सो वकिरो हिमालयास खां एॾो वॾो लार्जर नेटवर्क पाकिस्तान में, कॉटन, कैश क्रॉप्स, मेजर क्रॉप्स, हर शइ ते थिए वेठी। इन्हनि जी वैल्यू एडिशन जे बजाए बल्कि असां पंहिंजी कणिक जेका आहे असां हाणे ॾिसूं वेठा त उनखे फंगस लॻो आहे, छा पिनूं वेठा ॾोकड़ कंहिंखां फेडरल गवर्नमेंट खां त सब्सिडी ॾियो असां मोकिलियूं। हाणे ॻाल्हि वापसि था अचूं त सनत जी जेकॾहिं तव्हांखे तरक़ी ॾिसणी आहे त तव्हांखे एग्रीकल्चर वैल्यू एडिशन सां पाकिस्तान में ॾिसणी आहे, हर हंधि ईअं अथव। पर ॾिसो न, पाकिस्तान जी जेका एक्सपोर्ट आहे उहा घणे भाङे जेको आहे अक्सर इकोनॉमिस्ट जेके आहिनि उहो टे चवंदा आहिनि, टे चादर माना कपिड़ो ऐं चावल ऐं चमड़ो, टे ठीकु आहे न। पर एग्री जेको टेक्सटाइल इंडस्ट्री आहे पाकिस्तान जी, जेको हाणे कुझु सालनि खां वठी जेको पंहिंजो ही ख़ासि तरह जेको आहे जेको कॉम्पिटेटिव जेको दौरु अची वियो आहे पंहिंजो, हिन जे करे तव्हांजे जेको वर्ल्ड ग्लोबल जेको आहे पंहिंजो एग्रीमेंट्स जे करे, उनखां पोइ त बांग्लादेश बि तव्हां खां अॻिते बीठो आहे। हालांकि उते काटन तव्हां खां यान हितां पियो घुराए ऐं उहो वैल्यू एडिशन जी जेका तव्हां ॻाल्हि पिया कयो, चीन हिंदुस्तान तव्हांखे अॻिते मारियूं बीठा आहिनि, त हिन पंहिंजे रीजन जे अंदरि बि तव्हांजी जेका आहे तव्हांजी जेका लीडिंग इंडस्ट्री हुई उनमें हो तव्हां पोइ हिते हलिया विया आहियो। हाणे बाक़ी ॿी इंडस्ट्री त का असां उनजे मुक़ाबले में का पैदा ई न कई आहे। ॾिसो फयाज़, थोरी देरि लाइ यानी हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे, उनखे चइबो आहे पॉलिटिकल इकोनॉमी। पॉलिटिकल इकोनॉमी में पॉलिटिक्स जेका आहे सा इकोनॉमी खे ड्राइव कंदी आहे। सुठा पॉलिटिशियंस, सुठी इकोनॉमिक मैनेजमेंट, स्ट्रॉन्ग इंस्टीट्यूशंस, उहे पॉलिसीज़ ॾींदा आहिनि, पॉलिसीज़ ठाहींदा आहिनि त कहिड़े तरीक़े सां तव्हांजी इंडस्ट्रियलाइज़ेशन जेका आहे सा मथे हले। हाणे तव्हां थोरी देरि लाइ मां तव्हांखे सवलो मिसाल इहो ॾींदुसि, कॉटन। बांग्लादेश में त कॉटन कोन्हे, तव्हां पाण ॻाल्हि कई। कॉटन जे कॉटन रिलेटेड जेके बि शयूं असां ठाहियूं था उनखां ॿीणी कॉटन रिलेटेड शयूं बांग्लादेश में थो एक्सपोर्ट करे। हाणे थोरी देरि लाइ इहो जेकॾहिं असां ॾिसूं इहो गैप छा आहे, इहो गैप आहे त असांजा पंहिंजा रिसोर्सिस जी सही इस्तेमालु न थियो। पॉलिसी मेकर्स, हाणे मां तव्हांखे सवले सिंधी में वरी ईअं सम्झाइण जी कोशिशि कंदुसि, पाकिस्तान खे कॾहिं चवंदा आहिनि चोथों लार्जेस्ट कॉटन प्रोड्यूसर, कॾहिं चवंदा आहिनि पंजो। जेकॾहिं थोरी देरि लाइ असां चोथें पंजें जे विच में बचूं, 600 अरब डॉलर जी टेक्सटाइल एंड क्लोथिंग जी दुनिया में ट्रेडिंग अथव। 600 अरब डॉलर, 600 अरब डॉलर जो जेकॾहिं चोथों हिसो असां खणी अचूं, 150 अरब डॉलर थिए थो। 150 अरब डॉलर जेकॾहिं असां पंहिंजी कॉटन खे वैल्यू एड कयो हुजे, आख़िरी प्रोडक्शन जे उन एंगल जंहिंखे चइबो आहे निश प्रोडक्ट, गारमेंट्स ठाहियो पायो तव्हां, जेकॾहिं असां उहो कयो हुजे त हींअर असां वटि 150 न त उनजो 10% त थिए, हाईली इनएफिशिएंट। इहो छो नथो थिए? हा, हाणे मां तव्हांखे ॿुधायां। ॾिसो, हिन वक़्तु स्टेट बैंक डॉक्टर इशरत गवर्नर हो, मूंखे यादि आहे चङी तरह, मां हुते बीह करे जीअं असां हिकिड़ा ऑब्जेक्शन्स पे रेज़ कया, हिकिड़ी पॉलिसी ॾिनी, कंसेशनल लॉन्ग टर्म फाइनेंसिस। त कंसेशनल असां लॉन्ग टर्म फाइनेंस ॾियूं था मार्केट जे रेटनि जे मुक़ाबले में, त तव्हां मशीनरी घुरायो, इन्वेस्टमेंट कयो, 10 सालनि खां पोइ पैसा ॾिजो, 8 सालनि खां पोइ ॾिजो, 5 खां पोइ ॾिजो ऐं कंसेशन ते ॾिजो। पर उन में जेकॾहिं हिकिड़ी ॻाल्हि इहा रखी वञे हा त इन्हनि जो वॾो पोर्शन उन्हनि खे ॾींदासीं जेके कॉटन खे वैल्यू एड करे आख़िरी सतह ते खणी ईंदा। ईअं न थियो। पाकिस्तान में 70% असांजा रिसोर्सिस लोअर वैल्यू एडिशन ते आया, यान ते आया। अॼु कप वेठा एक्सपोर्ट कयूं, यान में वेठा एक्सपोर्ट कयूं, यान जा असां वॾा एक्सपोर्टर आहियूं। या उन खां थोरो अॻिते वेंदासीं त सेकेंड स्टेज ते आहियूं, थर्ड ते तमामु वीक आहियूं, 4th 5th 6th गारमेंट ताईं वञो त तमामु घणो असां हेठि था अचूं। वरी इहा पॉलिसी मेकर्स जी जेका आहे सा हिकिड़ी गाइडेंस हूंदी आहे जंहिं तहत रिसोर्सिस इस्तेमालु थींदा आहिनि, उन रिसोर्सिस मां उहा डेवलपमेंट थींदी आहे
जंहिंखे चइजे इंडस्ट्रियल वैल्यू एडेड डेवलपमेंट। पर प्राइवेट सेक्टर पंहिंजो जब्बार साहब इहो छो नथो करे? हुते मिसाल तौर असां हिंदुस्तान हलायूं था, हुते वॾा वॾा नाला था अची वञनि, को टाटा आहे, को बिरला आहे, माना पूरी दुनिया सां जेको हुननि जो उहो आहे, या वेस्ट जे अंदरि त अलाए केतिरा जेको आहे पंहिंजो ऑटोमोबाइल इंडस्ट्री खां वठी जेके बि तव्हां टेक्नोलॉजी जा बिल गेट्स या पंहिंजो हुन ते जदीद तरीन टेक्नोलॉजीज़ जा वॾा वॾा नाला थी विया आहिनि जेको थी विया आहिनि। असांजो जेको प्राइवेट सेक्टर आहे उन खे आख़िर छा प्रॉब्लम आहे? व्हाट इज़ प्रॉब्लम विद देम? मिसाल तौर जेकॾहिं उहो कॉटन जी जीअं पाण ॻाल्हि कयूं पिया त उहो जेकॾहिं हिकिड़ी स्टेज ते अचे थो या उन्हनि खे अवेलेबल आहे त छो उनखे जेको आहे उन जेके पंहिंजो फर्निश गुड्स ताईं उहो वैल्यू एडेड गुड्स ताईं छो नथो खणी? ॾिसो, हिकिड़ी सिंगल स्टेज में मां बि जेकॾहिं इंडस्ट्रियलिस्ट हुजां, मूंखे जेको आहे सो स्टेट बैंक कर्ज़ु ॾियण ते का पाबंदी न विझे, सवले तरीक़े सां मां पहिरें स्ट्रोक में जेको आहे सो स्पिंडल्स वठी अचां, यार्न ठाहियां, मूंखे ॿियूं मुराद बि मिलंदियूं, रिफंड बि मिलंदा, सभु कुझु मिलंदो। मां छाजे लाइ कुझु वक़्तु मज़ीद इन्वेस्टमेंट खे ब्लॉक कयां? जेकॾहिं मां यान जे बजाए कंहिं वर्टिकल इंटीग्रेशन में थो वञा, मुंहिंजो टाइम लॻंदो, मूंखे कुझु ॿिए क़िस्म जूं मशीनूं आणियूं पवंदियूं, कुझु पंहिंजो ह्यूमन रिसोर्स स्किल्ड मार्केट मां वठिणो पवंदो, कुझु टाइम लॻंदो। हिते जेको आहे सो सवले तरीक़े सां कमाइण जी आदत रुॻो सियासतदाननि खे कोन्हेव, ब्यूरोक्रेट्स खे कोन्हेव, बिज़नेसमैन बि इन वायरस जो शिकार पियो थो थिए हिन मुल्क में। हमेशह एनवायरमेंट जेका आहे इकोनॉमिक मैनेजमेंट जी ऐं डिसीशन मेकर्स जी एनवायरमेंट ते माण्हू हलंदा आहिनि। स्ट्रिक्ट कंप्लायंस ऑफ लॉ, जॾहिं स्ट्रिक्ट कंप्लायंस ऑफ लॉ मथां शुरू थींदी आहे त हेठि हूंदी आहे। जॾहिं हिकिड़े बहितरीन माण्हू खे, ऑफिसर खे जेको विदाउट प्रेशर, विदाउट कंसिडरेशन डिसीशन मेकिंग जो हिसो थींदो आहे त उहो जनरल इंट्रस्ट में कमु कंदो आहे, डोमेस्टिक इंट्रस्ट में कमु कंदो आहे, नेशनल इंट्रस्ट में कमु कंदो आहे। सिंधी आहे त सिंध जे मजमूई इंट्रस्ट में कमु कंदो आहे। मतिलबु असांजो प्राइवेट सेक्टर बि सरकारी, तव्हांजो चवण जो मतिलबु आहे त सरकार जेका असां जेके उनजी इफिशियंसीज़ ऐं इनएफिशियंसीज़ जे बारे में असांजी एक्ज़ैक्टली उहो बि इनएफिशिएंट जो विक्टिम त फयाज़ आख़िरी ॻाल्हि विक्टिम आहे या उनजो शौक़ीन आहे। ॾिसो, आख़िरी ॻाल्हि इहा कयूं थोरी देरि जे लाइ, पाकिस्तान में मूंखे चङी तरह यादि आहे, मां नंढो हूंदो हुउसि त हिकिड़े फैक्ट्री मां माण्हू 3 फैक्ट्रियूं ठाहींदा। हाणे उहो स्पिरिट इंडस्ट्रियलाइज़ेशन जो इन मुल्क में मौजूदु कोन्हे। हाणे असां ॿियो हिकिड़ो एस्पेक्ट खणूं था। काफ़ी अरसो मूंखे यादि आहे तव्हां सां बि जॾहिं डिस्कशन्स थींदा आहिनि ऐं जॾहिं पाण ई ख़ासि तरह जॾहिं पाण कंपेरेटिव जेका स्टडी कंदा आहियूं त हिंदुस्तान में छा आहे, बांग्लादेश में छा आहे, हिते छा आहे। हिकिड़ी सनतकार, तव्हां बि केतिरा दफ़ा मूंखे मुंहिंजे प्रोग्राम में इहा ॻाल्हि कई आहे, सनतकार इहा ॻाल्हि कनि था त भई कॉस्ट ऑफ डूइंग बिज़नेस जेका आहे, तव्हां वञी चेक कयो हिंदुस्तान जे अंदरि, तव्हां वञी बांग्लादेश जे अंदरि चेक कयो, चाइना जे अंदरि, जॾहिं असांखे तव्हां उन सरकारी सतह ते बैंक जा जेके लोन आहिनि, उनजा जेके इंट्रस्ट रेट आहिनि, उनमें असांखे तव्हां उन्हनि जे बराबरि न बीहारींदव। बिजली जा जेके सब्सिडाइज़ रेट जेके उन्हनि खे मिलनि था, या बिजली जेको जेका हर वक़्तु जेका आहे पंहिंजो अवेलेबिलिटी वारो जेको हुननि खे हिकिड़ी एडवांटेज आहे, उहो असांखे नथा ॾियो। तव्हां ॿियो लॉ एंड ऑर्डर जो हिकिड़ो ज़बरदस्त इन्वायरमेंट उन्हनि खे उते मिले थो, जेकॾहिं तव्हां असांखे उहो नथा ॾियो त असांखे सभिनी ॻाल्हियुनि जे करे असांजी कॉस्ट ऑफ डूइंग बिज़नेस जेका आहे उहा वधे थी। तव्हां कीअं असांखां एक्सपेक्ट कयो था त असां हिकिड़े उन्हनि सां कम्पीट करे सघूं जॾहिं की असांखे हुननि खे हिकिड़ियूं ॿियूं एजिस आहिनि? तव्हांजे ख़्याल में इहो इन ॻाल्हि में केतिरी हुआ? ॾिसो फयाज़, यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका $16 ट्रिलियन जी इकोनॉमी अथव। दुनिया जी 4थों नंबर इकोनॉमी आहे, दुनिया जी नंबर 1 इकोनॉमी ऐं 4थों नंबर टोटल दुनिया जी मजमूई पैदावार जो हिसो आहे। इन हिकिड़ी माइटी इकोनॉमी आहे। उन माइटी इकोनॉमीअ में जेके रूल्स ऑफ इन्वेस्टमेंट आहिनि ॿाहिरनि मुल्कनि लाइ, उहो नंबर 1 तव्हां ख़बर आहे छा आहे? लॉ एंड ऑर्डर। मूंखे इहो ॿुधायो त हिते जेको आहे, तव्हां हलो कराचीअ में त घणियूं स्टोरियूं ॿुधियूं, हिते बाक़ाइदे माण्हुनि जेको आहे सो नेगोशिएट करे पंहिंजे लाइ हिकिड़ा भतनि जूं रक़मूं रखियूं हुयूं। तव्हां माण्हुनि खे घुराईंदा हो, माण्हू ॻाल्हाईंदा कोन हुआ। असां त बिज़नेस में वेठा आहियूं, असांखे ख़बर आहे नेगोशिएटेड डील्स में मार्केटुनि ते माण्हू पैसा ॾींदा हुआ। हाणे थोरी देरि लाइ जेकॾहिं साइट इंडस्ट्रियल ट्रेडिंग स्टेट पाकिस्तान जी वॾे में वॾी ट्रेडिंग इंडस्ट्रियल स्टेट अथव। शाम जो 3 बजे तव्हां सदर बि रहिया आहियो? हा, मां हुते चेयरमैन रहियो आहियां। मां हुते शाम जो 3 बजे कंहिं वटि वियो हुउसि, हिकिड़े इंडस्ट्रियलिस्ट वटि। मां चयो कमु 5 ताईं ख़तमु कयूं। चई न, 4 बजे तां निकिरणु खपे। मुंहिंजो भाइटियो मारिजी वियो परी, ऐं फलाणो मुंहिंजो मैनेजर जेको आहे सो उहो उन खां फलाणी शइ फुर कयूं।
मां पाण कई दफ़ा इंटरसेप्ट थियुसि हाणे थोरी देरि लाइ छॾियो कराचीअ खे छॾियो असांजे इंटीरियर में इंडस्ट्रियलाइज़ेशन नथी थिए दिस इज़ अ फैक्ट गवर्नमेंट करे वेठी हाणे खजूरनि वग़ैरह लाइ स्पेशल इकनॉमिक ज़ोन हे हो ख़ैरपुर ते आहे न चढ़ाई तव्हांखे टीवीअ में तव्हां पाण वेठा ॾेखारियो हेलीकॉप्टरनि जे ज़रिए वेठा जेको आहे सो तव्हां चओ त हिते जेका आहे सा हिकिड़ी सेंचुरी आहे डाकुनि जी हे हो रोड रस्तनि ते रोज़ अख़बारुनि में फुर रहे माण्हू जेको आहे सो रस्ते ते महफ़ूज़ कोन्हे माण्हू अर्बन सोसाइटी में महफ़ूज़ कोन्हे माण्हू जेको आहे हिकिड़ो त सरकार खे बि टैक्स ॾे ॿियो हिननि खे बि टैक्स ॾे जेके ग्रुप्स ठहिजी विया आहिनि मूंखे इहो ॿुधायो त आख़िर यूनाइटेड स्टेट्स जी ग्लोबल इन्वेस्टर स्ट्रेटेजिक यूनिट जे तरफ़ां इहो पहिरियों अथव सुवाल हाणे तव्हां वापसि अचो तव्हां कॉस्ट ऑफ डूइंग बिज़नेस जी ॻाल्हि कई मूंखे इहो ॿुधायो त मां हाणे इन करे थोरो हिन महिल सिंधी न थींदुसि थोरी देरि लाइ हिकिड़ी जनरल ॻाल्हियूं कयां थो त कॉस्ट ऑफ डूइंग बिज़नेस एनर्जी मूंखे इहो ॿुधायो त एनर्जी जेकॾहिं तव्हां हिते कराचीअ में सिर्फ़ु उन्हनि खे एनर्जी मिले थी जिते लॉसिस 6 खां 8% बाक़ी ॿिए कंहिंखे कोन थी मिले ॿाहिरि निकिरो मूंखे ॿुधायो त कहिड़े यानी हंध ते सखर ताईं हलो अॻिते ताईं था हलूं एनर्जी जी अवेलेबिलिटी जो क्वेश्चन आहे एनर्जीअ जी रिलायबिलिटी जो क्वेश्चन आहे एनर्जीअ जे क्वालिटी सप्लाई जो क्वेश्चन आहे टई शयूं तव्हां वटि जेके आहिनि से ख़राबु आहिनि जॾहिं इंडस्ट्रियलिस्ट इन ते रड़ियूं कनि था त भई कॉस्ट ऑफ डूइंग बिज़नेस हाणे थोरी लाइ वापसि अचूं त इन ते मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां एशियन डेवलपमेंट बैंक वर्ल्ड बैंक उहे चवनि था त एनर्जीअ जे खोट हुअण जे करे तव्हां 2 खां वठी 2.5% क़ौमी मजमूई पैदावार में ग्रोथ नथा करे सघो जंहिं मुल्क में ही जेको इनिशिएटिव वरिता आहिनि नवाज़ शरीफ़ जी सरकार जेको पाण नवाज़ शरीफ़ कई दफ़ा आयो आहे गॾाणी ते तव्हां जेको पोर्ट कासिम वटि उनखां पोइ जेको मथे जेको आहे कुझु ही ऐं हाणे त वरी जेको चाइना सां एॾा वॾा जेको पंहिंजो उन्हनि पंहिंजो MOU साइन कया आहिनि जेके इनिशिएटिव्स वरिता आहिनि कोल बेस जेको आहिनि केतिरा जेको उन्हनि प्रोजेक्ट जेको इनिशिएट कया आहिनि ऐं हू चवनि था त हिननि जी हुकूमत जे आख़िर ताईं माना 18 ताईं इहे सॼा जेके आहिनि उहे मैच्योर थी वेंदा बिज़नेस कम्यूनिटी जे अंदरि को ट्रस्ट आहे त इहो वाक़ई जेको कुझु हैपनिंग जेका थिए पई एनर्जी जे क्राइसिस जे हवाले सां शॉर्टफॉल जे हवाले सां हुकूमत जा जेके इनिशिएटिव्स आहिनि उन्हनि खे उहो सम्झनि पिया त इहे मटीरियलाइज़ थी वेंदा ऐं उहा उनमें हुकूमत का सिंसियरिटी सां जेन्युइन का एफर्ट्स वठे पई ॾिसो बिल्कुलु तव्हांजे हिन सुवाल जो जवाबु ॾियोसि हाणे वापसि था अचूं तव्हां जेका ॻाल्हि कई ईज़ ऑफ डूइंग बिज़नेस फ्रीडम कॉस्ट ऑफ डूइंग बिज़नेस तव्हां कॉस्ट ऑफ डूइंग बिज़नेस ते ॻाल्हि कई 39 एजेंसीज़ आहिनि हिकिड़े कंहिं बि इंडस्ट्रीअ जे मथां स्टैम्प वारो चए थो मां ॾिसां त तूं पघार ॾेई स्टैम्प लॻाई या न लॻाई प्रोफेशनल टैक्स वारो चए थो त मूंखे प्रोफेशनल टैक्स ॾे जॾहिं त साॻियो ई पैरेलल टैक्स सिक्योरिटी एक्सचेंज कमीशन ऑफ पाकिस्तान जॾहिं पेड अप कैपिटल वधनि था उहो वठे थो नेम एनी बडी जिन जी असांखे ख़बर बि न हूंदी आहे अची बीह था रहनि सॼो ॾींहुं रेंट सीकिंग आहे सॼो ॾींहुं जेको आहे सो माण्हू हिकिड़ो स्किल्ड माण्हू रखियो वेठा आहिनि त उहो छा करे नेगोशिएट करे बाज़ारुनि में भत्ता ॾियण ते नेगोशिएशन आहे इहे माण्हू जेके अचनि वेठा इन्हनि सां नेगोशिएशन आहे लॉ एंड ऑर्डर ख़राबु आहे तव्हां मूंखे ॿुधायो त इन सॼे सूरत हाल में जेका आहे सा दुरुस्ती जी गुंजाइश कीअं हुअणु खपे बाक़ी ॿी ॻाल्हि ते था अचूं न पर उन ते बि ॾिसो न उन ते बि ॾिसो कराची जे अंदरि कम अज़ कम टारगेटेड ऑपरेशन थियो आहे आर्मी चीफ पाण अचे थो प्राइम मिनिस्टर साहिबु पाण अचे थो ऐं स्टेटिस्टिक्स ॿुधाइनि था त काफ़ी उनमें बहितरी आई आहे ख़ासि तरह ऑर्गनाइज़ जेको इहो जेको स्ट्रीट क्राइम हो पंहिंजो भत्तनि जो या इन्हनि जो जेको जहान आहे चवनि था उनमें काफ़ी बहितरी आहे बाक़ी जेको दहशतगर्दी जेको एलिमेंट आहे उहो वॾो आहे ऐं मां तव्हां सां एग्री थी वञा त कुझु अरसे खां हिन ऑपरेशन जे करे मुंहिंजो ख़्यालु आहे हिकिड़ो कंफर्ट लेवल वधे वेठो पर हाणे इन कंफर्ट लेवल खे कन्वर्ट कजे छा में ट्रस्ट में इहो ई त मां पुछो तव्हांखां मां पुछो एनर्जी जे पॉइंट ऑफ व्यू खां बि पुछो लॉ एंड ऑर्डर पर मां हिकिड़ो वक़फ़ो वठां मां चाहींदुसि त तव्हां एनर्जी जे पॉइंट ऑफ व्यू खां बि ऐं लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां बि जेके हुकूमत जा इनिशिएटिव्स आहिनि बिज़नेस कम्यूनिटी में केतिरो ट्रस्ट जेको आहे उहो पैदा थियो आहे इहो ई मुंहिंजो सुवाल हो वापसि अची उतां शुरू कयूं था नाज़रीन वठो था वक़फ़ो वापसि अची प्रोग्राम खे अॻिते वधायूं था असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं गुफ़्तगू कयूं था बजट ऐं मुल्क जी मजमूई इक़्तिसादी सूरत हाल जे हवाले सां मुल्क जे नामेरा सनतकार जवार मेमण साहब असां गॾु अचो त गुफ़्तगू जी जवार साहब
ट्रस्ट जी ॻाल्हि पिया कईसीं त हिकिड़ो त एनर्जी जे हवाले सां मूं चयो जेके सरकार जा इनिशिएटिव्स आहिनि ऐं ॿियो लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां जेके इनिशिएटिव्स आहिनि बिज़नेस कम्युनिटी सां ख़ुदि आर्मी चीफ ऐं प्राइम मिनिस्टर बि काफ़ी मीटिंग्स कयूं आहिनि जीअं हाणे तव्हां ॿुधायो पिया तव्हां साईं इसहाक़ डार साहब बि मुलाक़ात कई आहे FPCCI में बिज़नेस कम्युनिटी जो ट्रस्ट केतिरो वधियो आहे? ॾिसो बिज़नेस कम्युनिटी जेका आहे सा गुज़श्ता मुंहिंजो ख़्यालु आहे 20 सालनि खां मथे यानी हिकिड़े वाइदनि जी ब्रीच खे वाइदनि जे भञण खे जी कंटिन्यूटी ॾिसे वेठी। नवाज़ शरीफ़ बि 2 दफ़ा आयो, पीपल्स पार्टी बि आई, MQM बि उते रही, मुशर्रफ सां बि रही, त हिकिड़ी कंटिन्यूटी जेका आहे उन कंटिन्यूटी जी जेकॾहिं इब्तिदा असां शुरू कयूं त हालांकि पहिरें बि हिन शहर में अर्बन सोसाइटी में थोरी देरि लाइ असां ॻाल्हि कयूं कराची में ख़राबियूं 99 खां पहिरें हुयूं, पर इन्हनि जी शिदत तव्हां ॾिसो जॾहिं खां वरी अफ़गान वॉर वग़ैरह शुरू थी त इन में शिदत आई। उन शिदत में ई इहे जंहिंखे असां दहशतगर्द था चऊं इन जे ई सम्झे कि नेटवर्किंग में इहे ॿिया माण्हू पैदा थींदा विया। जॾहिं क्रिमिनल्स जेके आहिनि जेका हार्डन या हिकिड़े हाई लेवल जा क्रिमिनल पैदा थींदा आहिनि उन सोसाइटी में उन्हनि जा शागिर्द बि ज़रूरु हूंदा अथव ऐं उहे शागिर्द कंहिं न कंहिं तरीक़े सां इन्हनि जी मदद बि कंदा आहिनि, इहे उन्हनि खां मदद बि वठंदा आहिनि ऐं उहे बि इन में शरीक थींदा आहिनि। हाणे तव्हां ॻाल्हि कई ट्रस्ट जी, मुंहिंजो ख़्यालु आहे 30-40 साल लॻंदा आहिनि तव्हां कंहिंसां ॾेती लेती करण खां पोइ उहो ट्रस्ट कंदा आहियो त बग़ैर कंहिं रसीद हिन सां को कमु करे सघिजे थो। हिकिड़ो ट्रस्ट जेको आहे उन जी ड्यूरेशन या उन खे डेवलप करण में काफ़ी टाइम लॻंदो आहे। हींअर थोरी देरि लाइ माइंड सेट जी ॻाल्हि आहे, हाणे थोरी देरि लाइ सवले सिंधीअ में ॻाल्हि कयूं, जनरल राहील माइंड सेट आहे त बाबा हिननि शयुनि खे मां ठीकु कयां। जेकॾहिं इन जे बजाए पहिरियों माइंड सेट ईअं न हो, पर परवेज़ शाह कयानी त हिते हो न, माइंड सेट उनजो न हलियो उन तरीक़े सां। पाशा बि हुयो, नओं रिज़वान बि आयो आहे जेको DG रही वियो आहे। पाकिस्तान में हिकिड़ा इंडिविजुअल माइंड सेट्स जे बुनियादुनि ते कीअं ट्रस्ट खे तव्हां जेको आहे सो उन जी लेवल वधाए सघो था, मूंखां पुछो। मां पाण ख़दशात जो शिकार हूंदुसि त बाबा हीअ त हिकिड़े इंडिविजुअल माइंड सेट जो कमु आहे। इन ट्रस्ट खे इंस्टीट्यूशनली कीअं प्रोटेक्ट थियणो आहे या इन खे सस्टेन थियणो आहे, जेको लफ़्ज़ असां अक्सर ॻाल्हाईंदा आहियूं सस्टेनेबिलिटी, जेसि ताईं उन सस्टेनेबिलिटी जी अश्योरेंस न थींदी। हाणे थोरी देरि लाइ वापसि था अचूं, तव्हां जेका ॻाल्हि कई उन ट्रस्ट जो हिकिड़ो रिफ्लेक्शन मां तव्हांखे इकोनॉमिक्स जे हवाले सां थो ॾियां। अंग अखर अची विया अथव, तव्हांखे इकोनॉमिक सर्वे मिलंदो हाणे 3-4 तारीख़ ते। तव्हांजी 9.7% ऑफ GDP यानी $2.5 अरब जेके आहिनि से प्राइवेट सेक्टर इन्वेस्टमेंट थी अथव। 200 अरब रुपया 250 अरब रुपयनि जी इन्वेस्टमेंट मां तव्हां कहिड़े GDP ग्रोथ जूं ॻाल्हियूं था कयो। हाणे वापसि था अचूं, तव्हां ख़बर आहे पोएं साल करंट एक्सपेंडिचर ते फेडरल गवर्नमेंट जा 49 जेके सेक्रेटरी वेठा अथव ऐं उन्हनि जा इदारा ऐं कॉर्पोरेशन 468 अरब रुपया उन्हनि खे मिलिया। सर्विस डिलीवरी छा आहे? हेॾां तव्हांजी प्राइवेट सेक्टर इन्वेस्टमेंट उन जे अधु आहे जेके तव्हां 49 फेडरल मिनिस्ट्रियूं जेके आहिनि ऐं डिपार्टमेंट जा सेक्रेटरी ऐं उन्हनि जूं गाॾियूं, उन्हनि जा घर, उन्हनि जा एक्सपेंडिचर्स ऐं तव्हांजी कॉर्पोरेशन में 168 अरब रुपया फेडरल गवर्नमेंट। हालांकि 18 तरमीम खां पोइ त एतिरा तव्हांखे डिपार्टमेंट न हुअणु खपनि, पर केरु ॻाल्हाए? असां ॻाल्हायूं न, सिंधी ॻाल्हायूं त बाबा ओवरलैपिंग छो था कयो यार? फयाज़ वरी तव्हां हिकिड़े सेंसिटिव इशू ते आया हो। 18 अमेंडमेंट खां पोइ असां अञा ताईं EOBI न वठी सघिया आहियूं, वर्कर्स वेलफेयर फंड न वठी सघिया आहियूं। हाणे EOBI छो? 47 अरब रुपयनि जो मुनाफ़ो कंदड़ इदारो। 18 अमेंडमेंट खां पोइ लेबर मिनिस्ट्री त असां वटि आहे न, उनखे छॾियो तव्हां। 158 गैस, छा 158? तव्हां मूंखां वधीक तव्हांखे त ज़बानी यादि हूंदो उहो छा थो चए त असां वटि हिते इंडस्ट्रियल प्रोग्रेस लाइ इहो असां वटि टूल अथव। यकीन कयो जेकॾहिं मां पॉलिटिशियन हुजां त मां चवां त न, पहिरियों राइट मुंहिंजो आहे ऐं मां हिनखे एज़ अ टूल इस्तेमालु कयां। छाजे लाइ? इंडस्ट्रियलाइज़ेशन लाइ। माण्हू पंजाब जे बजाए सिंध में छो इन्वेस्ट कंदा? त हिते सरप्लस गैस आहे, हिते गैस जी अवेलेबिलिटी आहे ऐं उन गैस जे करे हिते एनर्जी प्रोड्यूस थी सघे। एग्ज़ैक्टली इहो ई मां सवाल तव्हांखां हाणे करण वारो हुयुसि त जॾहिं पाण इहे सॼा जेके क्राइसिस ॿुधायूं था, दहशतगर्दी, ॿियो टियों शॉर्टफॉल ऑफ इलेक्ट्रिसिटी या एनर्जी,
पर ज़रदारी साहब लाइ चवनि था त उनजा 5 साल जेके हुआ उहो पंजाब में त बिजली हुई कोन, जंहिंजे करे उनखे उतां शिकस्त आई। जेकॾहिं इहो ईअं आहे त पोइ पंजाब जे अंदरि असां ॾिसूं था त केतिरा ई इंडस्ट्रियल जेके आहिनि उहे ज़ोन ठही विया आहिनि। माना लाहौर बि हिकिड़ी वॾी इंडस्ट्री जो हब आहे, त फैसलाबाद बि हिकिड़ो इंडस्ट्री जो हब आहे, गुजरांवाला जे अंदरि बि इंडस्ट्री जो हब आहे, त सियालकोट जे अंदरि त हुननि सनतकारनि ऐं पंहिंजो हुननि पंहिंजो वापारियुनि गॾिजी जेको आहे उहो एयरपोर्ट पंहिंजे पैसनि मां ठाराए छॾियो आहे। हाणे उते जेसि मुल्तान पंहिंजी जाइ ते पंहिंजो हिकिड़ो चङो ख़ासि इंडस्ट्री जो हब आहे। हाणे उते त कारोबार इंडस्ट्री ॿिया टिया उहो इन समूरनि पंहिंजो हिननि जे बावजूदि बि अजमल कसाब बि उतां पैदा थिए थो कसूर मां, त पोइ लाहौर जी इंडस्ट्री खे को छेड़ो नथो पैदा थिए। असां वटि छो आहे जेको हर शइ जो इम्पैक्ट असां वटि पए थो, हुते त नथो पए। हुते त इंडस्ट्री बिजली न हुजे, गैस न हुजे, मुज़ाहिरा ॾिठासीं, हे ॾिठासीं, पर उते त फ्लरिश करे पई। असां वटि छो नथी करे पोइ? ॾिसो फयाज़, यानी बदनसीबी इहा आहे जो असांजी जेका हिकिड़ी पॉलिटिकल अप्रोच या डिसीशन मेकिंग मशीनरी आहे ऐं इंस्टीट्यूशन्स आहिनि, उन्हनि कॾहिं बि इन ॻाल्हि ते बि रिसर्च कोन कई। फ्लाइट ऑफ कैपिटल जी पिया ॻाल्हियूं कयूं त दुबई पियो थो वञे, माण्हू इंट्रस्टेड आहिनि बिज़नेसमैन त पासपोर्ट ठाराइनि $5 लख रखी करे किथे कैनेडा जो, ऑस्ट्रेलिया ऐं ॿियनि नंढनि नंढनि EU जे मुल्कनि में $2-3 लख जमा कराए माण्हू छो वेठा वठनि? ट्रस्ट न आहे हिते। फ्लाइट ऑफ कैपिटल विद इन कंट्री जेकॾहिं तव्हां ॾिसो त इन जी हिस्ट्री तव्हां यानी 20 साल पुराणी आहे, त कराचीअ जे बजाए माण्हू हुन पासे सेटल थींदा रहिया 80s खां। हाणे थोरी देरि लाइ वरी वापसि था अचूं, इकोनॉमी जी ॻाल्हि था कयूं। मूंखे इहो ॿुधायो, मां सवले सिंधी में तव्हांखे ॿुधायो, मां हिकिड़ी फैक्ट्री सखर में हणां थो जंहिंमें मां बिस्कुट थो ठाहियां। मुंहिंजे बिस्कुटनि जी सेल्स जेका आहे सा जामशोरे ताईं आहे। जेकॾहिं के दादू में वञी उहा ई फैक्ट्री हणे, सखर वारे जी सेल घटिजंदी, छाकाणि त लॉजिस्टिक एडवांटेज हाणे दादूअ खे मिलियो जामशोरे ताईं, ऐं हुनखे उहो डिसएडवांटेज पियो थो मिले दादू खां वठी जामशोरे ताईं वञण जो। हिते पोर्ट्स, मूंखे ॿुधायो 2 पोर्ट्स हिते जो जेके कंपेरेटिव एडवांटेजिस हुआ या आहिनि, अनपैरेलल आहिनि। इन्हनि कंपेरेटिव एडवांटेजिस जे बावजूदि माण्हू हितां सामान क्लियर कराए लाहौर था खणी वञनि। छो? उन करे जो असांजी पंहिंजी जेका सियासी ऐं इकोनॉमिक मैनेजमेंट सिंध जे हवाले सां सिंधियुनि जे पंहिंजे इंट्रस्ट खे प्रोटेक्ट करण लाइ कॾहिं बि इस्तेमालु न थी आहे। मां तव्हांखे सवली ॻाल्हि ॿुधायां, इंडिया में तव्हांखे ख़बर आहे इंडिया में जनरल सेल्स टैक्स जेको आहे, इनडायरेक्ट टैक्स, उहो स्टेट्स वटि अथव। असां वटि बि सर्विसिस ते, सर्विसिस खे छॾियो, गुड्स ते त सॼो फेडरल गवर्नमेंट वटि आहे न, मेन कमाई त फेडरल गवर्नमेंट वटि आहे। इंडिया में इन टूल खे स्टेट्स इस्तेमालु कंदियूं आहिनि पंहिंजे लाइ, डेवलपमेंट लाइ, इन्वेस्टमेंट लाइ। कलकत्ते वारो चीफ मिनिस्टर सोचींदो आहे त यार मां हिते चवां थो त हिन साल खां वठी 5 सालनि ताईं मां टैक्स जेको आहे गुड्स ते 5% कयो। उन जे मुक़ाबले में गुजरात वारे में 7% वेठो हले। माण्हू कैलकुलेशन्स करणु शुरू कंदा आहिनि त मूंखे हिननि 5 सालनि में हिन टैक्स रिलीफ जे करे मुंहिंजी इन्वेस्टमेंट केतिरी सस्ती थींदी ऐं मुंहिंजो नफ़ो केतिरो जल्दी वापसि ईंदो। गैस तव्हां वटि टूल आहे, मूंखे इहो ॿुधायो। असां वटि उन टूल जे मौजूदगी में असां वटि हिते पाण CNG बंदि आहिनि, असां पाण वटि जेको आहे सो एनर्जी जी बि शेडिंग आहे, असां वटि गैस जी बि शेडिंग आहे। असां वटि फयाज़, दिस इज़ अ फैक्ट, मां सुई सदन गैस में डायरेक्टर रहियो आहियां। सिंध हुकूमत जा पैसा पिया आहिनि, छाजे लाइ? त ॻोठनि में कनेक्शन्स ॾियो, पैसा असां ॾींदा आहियूं, त वञो वञी कनेक्ट कयो, नथा ॾियनि। छो? बसि उनजे लाइ 158, 172, 3 असां जेको आहे सो कॾहिं बि पंहिंजे मुफ़ादतनि जा पाण हामी न रहिया। चलो भला, हाणे साईं तव्हां खां हिकिड़ो मुल्क जी जेका तव्हां सवेर ॻाल्हि कई FPCCI में तव्हांजी मुलाक़ात थी इसाक़ डार साहब सां, मुल्क जी जेका वापारी ऐं सनअतकार बिरादरी आहे उहा हिन बजट मां छा हुकूमत खे उन्हनि छा रिकमेंडेशन्स ॾिनियूं? हर दफ़े तव्हांजो पेपर ईंदो आहे रिकमेंडेशन जो, उन ते अमल जेतिरो थींदो आहे उहो तव्हां असांखां वधीक बहितर सम्झो था। हिन भेरे तव्हां छा एक्सपेक्ट कयो था ऐं छा तव्हां सम्झो था त नेगोशिएट छा ते थियो? देखो, हिन भेरे बजट खां पहिरीं हिकिड़ो वॾो जेको शॉक बिज़नेसमैननि खे आयो अथव उहो GIDS आहे, गैस इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट सेस। 150 अरब रुपए जी लोडिंग त वई आहे, 150 अरब रुपए जी लोडिंग आहे, ऐं जेके स्टे ऑर्डर माण्हुनि वरिता हुआ उहे बि वापसि थींदव पैसा। पास थी वियो, सेनेट बि करे छॾियो, ख़तमु। बजट त असांजे साम्हूं अची वियो न हिकिड़ो।
फाइनेंस बिल जे ज़रिए GIDS इंट्रोड्यूस पिया कंदा आहिनि न, हिन दफ़े हुन खां पहिरीं सुप्रीम कोर्ट चयो त बाबा लॉ पॉइंट आहे हिनखे ईअं करे वठो इहो अची वियो न असांजे लाइ हिकिड़ी लोडिंग। कास्ट ऑफ डूइंग बिज़नेस जी तव्हां ॻाल्हि था कयो, 100 रुपया पर MMBTU इंडस्ट्रीज़ ते GIDS अची चुकी आहे। सम्झो 25% गैस कॉस्ट वधी वई, उन 25% ते वरी जेकॾहिं लोड कयो 17% GST, उहा अलॻि कास्ट वधी, यानी ऑन एन एवरेज 30% त वधाए छॾी। हाणे कुझु ॾींहंनि खां पोइ वरी गैस जी बेसिक कॉस्ट जेका आहे हरारती यूनिट जे हवाले सां थींदा उहा वधण वारी अथव, एनर्जी जी वधण वारी आहे। फयाज़, हिते तव्हां एनर्जी जो था ॻाल्हियूं कयो, उन एनर्जी खे छा कबो जंहिंमां तव्हां प्रोडक्ट ठाहियो ऐं विकिणी न सघो? हाणे सवले सिंधीअ में चऊं छो न विकिणी सघूं, हीउ कोप मां ठाहियो, तव्हांजे हिन एनर्जी कास्ट ते इन्हनि भते ख़्वारनि खां लिकी, इन्हनि बदमाशनि खां परे थी, इन्हनि रोडनि रस्तनि ते बुरका पाए असां वियासीं, इन एनर्जीअ जे न हुअण में बि कमु कयोसीं, इन LPG ते कमु कयोसीं, जेको कुझु उन खां पोइ जेकॾहिं हिन जी कास्ट ऑफ मैन्युफैक्चरिंग हिकिड़ी चाइना मां आयल शइ जे मुक़ाबले में 25% महांगी हुजे, तव्हां बि न वठंदव। बाज़ार में माण्हू जी साइकी अथव त मूंखे फॉरेन जी शइ खपे, हीअ पाकिस्तानी आहे, हीअ चाइनीज़ आहे, इन करे तव्हांजी इंडस्ट्रियल बेस तव्हांजो स्क्वीज़ पियो थो थिए। मूंखे ॿुधायो, सभ खां पहिरें करेक्शन्स उतां थियणु खपनि जिते प्राइवेट सेक्टर इन्वेस्टमेंट वधे, तव्हां उनखे छॾियो। हाणे ओवरऑल मुल्क जी जेका इन्वेस्टमेंट जूं फिगरूं पे थियूं अचनि, तव्हां 2 तारीख़ ते पढ़जो न, उहे 14-15% आहिनि। तव्हांजी GDP ग्रो न वेठी करे, अॼु तव्हां ॾिसो त असेंबली में कल्ह सेक्रेटरी ख़ज़ाना छा चयो, छो न वेठी ग्रो करे जे फ्लड्स आया, छो न वेठी ग्रो करे जे सर्दी उन दौरानी खां वधी वई, रबी जो फसल ख़राबु थियो, छो न वेठी थिए जे LSM सही तरीक़े सां कमु न कयो। हक़ीक़त में त इहे जेके मां तव्हांखे ॻाल्हियूं में थो ॿुधायां, इन जे करे पॉलिसी जी साउंडनेस, शॉर्टेजिस, डेफिसिट्स, शयुनि जो मुहैया न करण जे करे जेको आहे इहे सभु ॻाल्हियूं। जब्बार साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, गुफ़्तगू ॿुधी मुल्क जी जेका आहे सनतकार ऐं वापारी बिरादरी जेका आहे उन जा व्यू पॉइंट्स तव्हां ॿुधा, जीअं जब्बार साहब ॿुधायो पिया, हिते सागडार साहब सां बि उन्हनि जेके FPCCI में मीटिंग थी आहे, हिकिड़ो ट्रस्ट जी जेका उहा ट्रस्ट डेफिसिट जेको सालनि खां वठी बल्कि ॾहाकनि खां वठी आहे, जब्बार साहब जो चवणु इहो हुयो त उनमें बहितरी न आई आहे, छाकाणि त इहो उनमें हिकिड़ी कंसिस्टेंसी जेका आहे उहा नज़र कान थी अचे वापारी बिरादरी ऐं सनतकार बिरादरी खे। ऐं उन सां गॾोगॾु जेके ॿिया इशूज़ आहिनि, एनर्जी जा शॉर्टफॉल ऐं ॿिया टिया जेके, ऐं उन सां गॾोगॾु जेको माइंड सेट आहे असांजी हुकूमतुनि जो जेको उन सॼे मामले खे अॻिते वठी वञे, उहो नज़र कोन थो अचे। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो, पंहिंजे मेज़बान फयाज़ नईच खे इजाज़त सदाईं गॾु।